दोस्तों साथियों GSN गुज़िरियल ॾींहंनि दौरान पाण सिंध जे कुझु मसइलनि ते ॻाल्हाईंदा रहिया आहियूं। अॼु पाण जेका गुफ़्तगू कंदासीं उनजो वास्तो कंहिं हद ताईं सिंध जे मुस्तक़बिल सां आहे ऐं इन में को शक कोन्हे को त सिंध जो मुस्तक़बिल अॼु जे सिंध जे नौजवान जे किरदार सां अणटुट नमूने ॻंढियल आहे। उन जे करे मां ईअं चवंदुसि त अॼु जी असांजी गुफ़्तगू जो रुख़ घणो सिंध जे नौजवाननि जे पासे आहे। हूअं बि ॼाण चयो आहे त सही नतीजा तॾहिं ईंदा आहिनि जॾहिं तजुर्बो ऐं जोश जज़्बो एक्सपीरियंस एंड यूथ गॾिबो आहे त पोइ सही नतीजा ईंदा आहिनि। साईं GM सैद, कामरेड हैदर भाई जतोई, काजी फैज़ महमद, ॿिया न दौर जा जेके माण्हू हुआ उन्हनि जेका इल्मी ऐं अमली जिदोजहद कई, उन्हनि जेको शऊर पखेड़ियो ऐं उन्हनि जेके तजुर्बा कया उन मां फ़ाइदो वठंदे असांजो नस्ल क़ौमी तहरीक में आयो। असांखां कुझु सीनियर दोस्त, पोइ असां ऐं असांखां थोरो जूनियर, इहो हिकिड़ो माहौल पैदा थियो त जेकी कुझु असां पंहिंजे जिदोजहद में तजुर्बा मुतालो मुशाहिदो तजुर्बनि मूं जेकी कुझु सिखियो आहे उहो मां चाहींदुसि त उहो अॼु जे नौजवान जे आॾो रखिजे जेको तमामु पुरजोश नमूने सिंध जे मसइलनि ते आॾो आयल आहे। उनजो मिसाल वेझे माज़ीअ में सिंध जा 2-3 उभरियल मसइला उन्हनि ते सिंध जे नौजवाननि जेको जंहिं जोश जज़्बे सां उहे साम्हूं आया, इन्हनि जिदोजहद कई, जीअं भाषा डैम जो मामिलो थियो या जाली डोमिसाइलनि जो, कूड़नि डोमिसाइलनि जो, इन्हनि ते जहिड़े नमूने हुननि इज़हार कयो, या साईं GM सैद जी वरसीअ जे मौक़े ते उन ते पहिरीं त मां सिंध जे नौजवाननि खे सलाम पेश कयां थो। दोस्तो, मसइलनि ते जिदोजहद बिल्कुलु थियणु खपे ऐं उन सां ई माण्हू हिक ॿिए सां ॻंढिजे थो, पंहिंजी ॻाल्हि सिंध जे माण्हुनि ताईं पुॼाइजे थी, पाकिस्तान जे ॿियनि क़ौमुनि ताईं पुॼाइजे थी, दुनिया ताईं पुॼाइजे थी। पर मां इहो गुज़ारिश कंदुसि त जेको तजुर्बो ॿुधाए थो त हिक मसइले ते अलॻि जिदोजहद करणु उहा नतीजा खेज़ नथी थिए जेसि ताईं उन्हनि मसइलनि खे हिकिड़े वाज़े सियासी प्रोग्राम सां नथो ॻंढिजे। मसइला जिदोजहद जो हिकिड़े रस्तो आहे जंहिं ते असां हलूं था, पर उनजी रोशनी रस्ते जी रोशनी सियासी प्रोग्राम हुजे थो ऐं पोइ उन रोशनीअ जे हूंदे असां पंहिंजे मंज़िल ताईं पुॼी सघूं था। तंहिंजे करे इशूज़ खे, मसइलनि खे सियासी प्रोग्राम सां ॻंढियणु खपे। ॿी सूरत में थिए ईअं थो त हुकुमरान मसइला असांजे लाइ हर रोज़ु नवां मसइला पैदा कनि था ऐं पोइ असां उन्हनि जे पोयां हलूं था। मजबूरी आहे, ज़रूरी बि आहे हलणु, पर छाकाणि त असांजे आॾो मंज़िल क्लियर कोन्हे का, उहा मंज़िल सियासी प्रोग्राम ॾेखारींदो आहे, नतीजे तौर असां अधु रस्ते में पुॼूं था, वरी ॿियो मसइलो पैदा कनि था, वरी असां उहो रस्तो छॾे वरी उन जे पोयां हलूं था। रियासती निज़ाम जेको आहे उनखे तब्दील करणु असुलु मसइलो आहे ऐं इहो रियासती निज़ाम आहे जेको मसइला पैदा करण जो हिकिड़ो कारखानो आहे। असांजे लाइ उहे अहिड़ा ज़िंदगी मौत जा मसइला पैदा थो करे पियो ऐं उनजे नतीजो पोइ इहो थो थिए त अणॼाणाईअ में असां जहिड़ो की हुकुमराननि जी एजेंडा जे पोयां हलिया वञूं था। छाकाणि त मसइला पैदा करणु उन जो कमु आहे ऐं मसइला पैदा करणु उनजे खाॿे हथ जो ॾांहुं आहे। असां हिकिड़े मसइले ते हूंदा आहियूं, हू ॿिया मसइला पंहिंजा करे ॾींदो आहे। मां
पाकिस्तान जे वेझे माज़ीअ जी गुज़िरियल 30-40 साल जे बिल्कुलु मुख़्तसिर त तमामु डिघी जिदोजहद आहे। मिसाल ॾींदुसि, को वक़्तु हुयो हिते 80 जे ॾहाके में इहो मुतालबो ज़ोरनि ते हुयो त पनो आकल छावणी न ठहणु खपे। उहा ठहंदी उन्हनि ॾींहंनि में इहो मुतालबो एतिरो हुयो जो न रुॻो सियासी जमायतूं पर समाजी अदबी तंज़ीमूं ऐं एतिरे हद ताईं त जेके यूनियन काउंसिलूं हूंदियूं हुयूं उन्हनि जूं बि मीटिंगूं थींदियूं हुयूं त ॿिए कारवार सां गॾु आख़िर में इहो मुतालबो हूंदो हुयो त पनो आकल फ़ौजी छावणी न ठाहिजे। उन में असां हलियासीं, उहा आवाज़ु उथारियोसीं, पर फ़ौजी छावणी उहा पनो आकल छावणी ठही वई। ऐं वरी छाकाणि त जीअं मां चवां थो त असांजे खे रस्ते जी रोशनी सियासी प्रोग्राम ॾेखारींदो, उन जे मातहत जिदोजहद न हुई त पोइ छा थियो, हिकु दफ़ा फ़ौजी छावणी ठही वई ऐं उनजो इफ़्तिताह जेको आहे उहो वरी सिंधी माण्हुनि जे वोटनि सां चूंडियल पीपल्स पार्टी जी हुकूमत आई त उनजी अॻुवाण बेनज़ीर भुट्टो साहिबा कयो वञी। ऐं अॼु असां केतिरा माण्हू जेके आहिनि उहे पीपल्स पार्टीअ खे अपीलूं मिनतूं कनि था उन जे ते त सिंध जे हक़नि जे लाइ तव्हां कुझु हीअं कयो हूअं कयो। इहो इन करे आहे त असां हर मामले खे अलॻि अलॻि करे उन जे पोयां हलूं था। कालाबाग डैम ते सिंधियुनि जी तारीख़ी जिदोजहद थी आहे, इन में को शक कोन्हे को। उहा एतिरो करे सघी आहे त कालाबाग डैम खे ठहण खां रोके सघी आहे। ख़तमु उहो अञा ताईं बि न थियो आहे। ऐं उन ते बि मां चवंदुसि त केॾी दिलचस्प ॻाल्हि आहे त हिते जॾहिं पीपल्स पार्टी मुखालफ़त में हूंदी आहे त कालाबाग डैम जी जिदोजहद में न सिर्फ़ु शामिलु हूंदी आहे पर कॾहिं त ईअं लॻंदो आहे त उहा इन जी अॻुवाणी थी करे, पर उहा जॾहिं हुकूमत में हूंदी आहे त वरी कालाबाग डैम जे लाइ फंड बि रखंदी आहे। पार्लियामेंट में पीपल्स पार्टीअ जो पाणीअ जो वज़ीर राजा परवेज़ अशरफ जेको पोइ प्राइम मिनिस्टर बि थियो, उन पार्लियामेंट जे पार्लियामेंट हाउस में चयो, ईवान में चयो, जॾहिं सुवालु कयो वियो त उन चयो त कालाबाग डैम जो मनसूबो अञा पंहिंजी जाइ ते मौजूदु आहे। हिते उहे चवंदा आहिनि त असां ख़तमु करे छॾियोसीं, पर बहरहाल उहो असां कयोसीं। वरी वरी उहो हुकुमरान उथारींदा रहंदा आहिनि ऐं असां वरी ॿिया जेके मसइला हूंदा आहिनि उन्हनि खे छॾे वरी कालाबाग जे पोयां लॻंदा आहियूं। चवणु पंहिंजी जाइ ते कालाबाग डैम बिल्कुलु सिंध जे लाइ अहम मसइलो आहे, उनखे छॾे त न सघिबो आहे। पर हुकुमराननि उनखे हिकिड़ो हथियार बि कयो आहे त जॾहिं बि को ॿियो कमु करिणो हुजे त वरी कालाबाग डैम उथारणु असां उनजे पोयां लॻूं। ऐं उनजो मिसाल तजुर्बो इहो पियो आहे त परवेज़ मुशरफ जॾहिं इक़्तिदार में हुयो 2003 में हुन वरी नए सिरे पंहिंजे हिकिड़े बदमाशी वारे तरीक़े सां सीने ते हथु हणी चयो त कंहिं न ठाहियो आहे, मां कालाबाग डैम ठाहींदुसि। पोइ उन ते सिंधी माण्हुनि वरी नए सिरे उन जी मज़ाहमत कई, ठीकु ठाकु ज़बरदस्त उनखे मज़ाहमत मिली सिंध मां। पर पोइ छा इहो थियो त उन जे पोयां पोयां हू ग्रेटर थल कैनाल ठाहे वियो। न त असां ॾिसंदासीं त कालाबाग डैम ग्रेटर थल कैनाल ॿिन्ही जे ख़िलाफ़ु गॾियल जिदोजहद हलंदी, पर कालाबाग डैम जे ख़िलाफ़ु असां पियासीं, उहो ग्रेटर थल कैनाल हू ठाहे विया। या ॻाल्हि खे मुख़्तसिर कंदे अचूं त वेझे अहिड़े माज़ीअ में जीअं मूं चयो त भाषा डैम ते असां जिदोजहद कईसीं पिए त उहो न ठहणु खपे। अञा उहा हली पिए त कूड़नि डोमिसाइलनि जो इशू आयो, उहो बि एतिरो इम्पॉर्टेंट इशू हुयो। पोइ वरी असां उनजे पोयां लॻासीं त असांजे नज़रुनि मां भाषा डैम वारो मसइलो गुम थी वियो। हुकुमराननि खे उहो मौक़ो मिली वियो त उहे उठाईंदा रहनि, असां कूड़नि डोमिसाइलनि जे पोयां लॻूं। तंहिंजे करे इहो आहे त इन्हनि सभई इहे जेको रियासती निज़ाम पैदा थो करे इन्हनि मसइलनि खे, उनखे एड्रेस ज़रूरु कजे। या ॿियो मसइलो काफ़ी अरसे खां हलंदड़ आहे, उहो बि इंतिहाई अहम आहे, इंतिहाई संगीन आहे सिंधी क़ौम जे लाइ, ज़बरदस्ती मज़हब तब्दीलीअ जो। जेका ज़्यादती थिए थी असांजे न्याणियुनि भेनरुनि सां, उन्हनि जो ज़बरदस्ती मज़हब तब्दील करणु आणण सां, उन सां ॿियो जेको असरु थो पवे त असांजा ॿाहिरि जेको मां चवंदो आहियां सिंधी क़ौम जो वधीक
तरक़ी याफ़्ता हिसो आहे जंहिंखे हिंदू मज़हब जे नाले में अलॻि काउंट कयो थो वञे पियो, उहे 47 में विया हलिया वॾे तइदाद में, वरी हाणे इन मुसीबत खां पोइ ॿिया वरी हिंदुस्तान वञनि था। माना सिंधी क़ौम जो जेको वधीक पढ़ियल गढ़ियल कारोबारी तबिको आहे उनखे कढिजे। हाणे इहो थिए छो थो, इहो बि मुल्की निज़ाम जी देन आहे। मुल्क जो आइन आहे जंहिंमें रियासत जो मज़हब इस्लाम कयो वियो आहे। दुनिया में कंहिं बि रियासत जो मज़हब न थींदो आहे, मज़हब इंसाननि जो थींदो आहे। ऐं उन मज़हब तहत इंसाननि खे चयो वियो आहे त जेके तव्हां कमु कंदव उन्हनि जो तव्हांखे क़यामत में हिसाब किताब ॾियणो पवंदो, उन्हनि खां पुछियो वेंदो त रियासत जो हिसाब किताब केरु ॾींदो। जे रियासत जो मज़हब इस्लाम आहे त पोइ इस्लाम जे जेके अरकान आहिनि उन्हनि जी ख़िलाफ़ वर्ज़ी रियासत कंदी, उनजो जवाबु त केरु ॾींदो। रियासत जो को बि मज़हब न थींदो आहे। हिते इहो मज़हब हिते सिंध समेत क़ौमुनि खे महकूम रखण लाइ, उन्हनि जे हक़नि ते धाड़ा हणण जे लाइ इहो कयो वियो आहे। त माना रियासती निज़ाम ई आहे जेको इहे असांजे लाइ मसइला, इहे मुसीबतूं पैदा थो करे। ऐं असां इन्हनि मसइलनि खे हक़ीक़ी माना में हल तॾहिं करे सघूं था जॾहिं असां उन रियासती सिस्टम, रियासती निज़ाम खे तब्दील करण जी ॻाल्हि कयूं। बल्कि असां इहा घुर कयूं त रियासत खे मज़हब खां अलॻि कयो वञे, रियासत सेक्युलर हुजणु खपे। तॾहिं ई इहो पहिरियों बुनियादु आहे माण्हुनि जे खे बराबरि हक़ मिलण जो। सेक्युलर न हूंदी, हिकिड़े मज़हब जा माण्हू मोतबर हूंदा, ॿिए जा घटि हूंदा। जीअं ॿ मुल्क आहिनि मज़हब जे बुनियादु, हिकिड़ो पाकिस्तान, ॿियो इज़राइल। इज़राइल में जेके यहूदियुनि खे हक़ आहिनि उहे अरबनि खे मिली नथा सघनि। न रुॻो जेके हींअर वारे जेको फ़लस्तीनी अथॉरिटी आहे उन वटि उनजे हेठां जेके माण्हू आहिनि, पर जेके इज़राइल जी रियासत में अरब रहनि था उन्हनि खे बि बराबरि जा हक़ न आहिनि, छाकाणि त उहो यहूदियुनि जी रियासत आहे। त ईअं हिते पाकिस्तान मुस्लमाननि जे लाइ, तंहिं करे उन्हनि जे लाइ हक़ ॿिया आहिनि ऐं ॿियनि मज़हबनि वारनि जे लाइ ॿिया आहिनि। ऐं असां सम्झूं था त सिंध जे माण्हुनि खे, सिंधी क़ौम खे मज़हब जे बुनियाद ते विराइण सिंधी क़ौम खे ख़तमु करण जी हिकिड़ी साज़िश जो हिसो आहे। हाणे इहे थी वियूं उहे शयूं। मां हिकिड़ो मिसाल ॾियां थो जेको असांखे आईंदह जे लाइ, मुस्तक़बिल जे लाइ सही रस्तो ॾेखारे थो। दोस्तो, पाकिस्तान ठहियो आहे, तव्हां असां ॼाणूं था सिंध जे लाइ एॾा मसइला पैदा थिया आहिनि। कराचीअ खे सिंध खां कटण खां वठी शुरूआत थी आहे, पोइ सिंध जूं ज़मीनूं ॾियणु, पोइ इहे ॿिया मसइला जंहिंजो ज़िक्र कयोसीं। असां सभिनी ते आवाज़ उथारींदा रहूं पिया, पर हुकुमरान उहे मसइला पंहिंजा कंदा था वञनि पिया। उहे जीअं जो तीअं मौजूदु आहिनि। हिकिड़ी जिदोजहद आहे इन सॼे अरसे दौरान जंहिं में सिंधी माण्हुनि पंहिंजो ॼाणायल मक़सदु हासिलु कयो आहे, उहा आहे वञणु टुटोड़ तहरीक। तव्हां ॼाणंदा हूंदव सिंध जे वेझे माज़ीअ जी तारीख़ आहे त वञणु ठाहियो माना सिंध जे वजूद खे ख़तमु कयो वियो। जेको अॼु पाकिस्तान आहे इनखे मग़रबी पाकिस्तान ठाहियो वियो ऐं जेको ओभर बंगाल हो उनखे मशरक़ी पाकिस्तान जो नालो ॾिनो वियो। सिंध, बलोचिस्तान, पख्तूनख्वा, पंजाब इन्हनि जो वजूद ख़तमु कयो वियो। सिंध जो नालो वठणु गुनाह हो। इन ई पस मंज़र में शाइर चयो त सिंधड़ी तुंहिंजो नाम वरितुम ॼण कारी हर ते पेर पियो। त सिंध जो नालो वठणु गुनाह हूंदो हुयो। त उहो नाहे हिकिड़ो 1 यूनिट माना हिकु वेस्ट पाकिस्तान हुयो। पोइ उनजे ख़िलाफ़ु जिदोजहद थी आहे। हाणे उन में थियो छा त जॾहिं 1 यूनिट ठही वियो त दारुल हुकूमत उन जो लाहौर में थियो। सभई मसइला उते हल थींदा हुआ। ज़मीनुनि जा मसइला उते हल थींदा हुया। पोइ ज़मीनूं कूड़ा फार्म ठाहे, कूड़ा खाता ठाहे, हिकिड़नि माण्हुनि जूं ॿियनि खे ॾेई छॾनि, उन्हनि जूं नीलामियूं उते थियनि, उते पिया फ़ैसिला थियनि, नौकिरियुनि जा फ़ैसिला उते थींदा हुया। ॿोलीअ जो जेके बि मामला थींदा सभु फ़ैसिला लाहौर में थींदा। सिंध खे यकीनन उन सां नुक़सानु थींदो हुयो। हाणे जेकॾहिं सिंधी माण्हू हिकु हिकु मामले जे लाइ अलॻि अलॻि जिदोजहद वेठा कनि ऐं चवनि हा त वञूं त भली हुजे, त न को उहे मसइला हल थियनि हा
ऐं न ई अॼु सिंध मौजूदु हुजे हा, सिंध जो जेको वजूदु आहे इहो मौजूदु हुजे हा। उन तहरीक जो मक़सदु असांजे लीडरनि जंहिंमें साईं जी एम सैद हैदर भाई जतोई मुख्य हुया, उन्हनि उनजो मक़सदु चंद माण्हुनि जी सरकारी कामोरनि जी तरक़ी या ज़मीनुनि जा कुझु मसइला, ज़मीनूं बि हिकिड़ो मसइलो मुतालबो हुयो। असली जिदोजहद जो मक़सदु हुयो उहा जेका रियासती जोड़ जेका सिंध जे ख़िलाफ़ु थी हुई उनखे तब्दील करणु, यानी वञणु टोड़े वञणु ख़तमु करे ऐं जेके क़ौमी वहदतूं हुयूं जिन हीउ मुल्क ठाहियो उहा हैसियत बहाल कजे। उनजे नतीजे में सिंध बहाल थी। उनजे नतीजे में असां इन लाइक़ु आहियूं जो अॼु असां घुर था कयूं त सिंध में सिंधी माण्हुनि खे नौकिरी ॾियो, सिंध में सिंधी माण्हुनि खे डोमिसाइल ॾियो। सिंध असेंबली करारदाद पास थी करे मसलन त कालाबाग डैम न ठाहियो, जेके इहे मेंबर लॿाड़ू हणंदा आहिनि इन जे ते, इहा इन जे लाइक़ु उहे तॾहिं थिया जॾहिं वञणु टुटो। ऐं केॾी दिलचस्प ॻाल्हि आहे त पीपुल्स पार्टी या मुस्लिम लीग या इहे जेके GDA जेके उते वेठा आहिनि, अॼु उहे चवनि था त असां ई था सिंध जे लाइ कयूं। इहे सभु उन महिल हुकुमराननि सां गॾु हुया जिन वञणु ठाहियो हुयो, इहे उन्हनि सां गॾु हुया। जीअं मूं चयो जी एम सैद हैदर जतोई ऐं उन्हनि जे ॿियनि उन शाइर अदीब उन वक़्त जा जेके शागिर्द नौजवान, उन्हनि जॾहिं वञणु टोड़ायो तॾहिं इहे सभु शयूं असांखे जेके थोरियूं घणियूं हासिलु थियूं आहिनि, अमली तौर त थोरियूं थियूं आहिनि, पर क़ानूनी तौर जेके शयूं थियूं आहिनि जिन जे पूराए लाइ असां जिदोजहद था कयूं उहे उन मां थी। तंहिंजे करे मां चवंदुसि इहा जेका मुसबित तहरीक आहे गुज़िरियल 70 सालनि जी, उन मां असां सबक़ु सिखूं ऐं पंहिंजे जेका मसइला आहिनि उन्हनि ते जेका जिदोजहद कयूं था उनखे हिकिड़े सियासी प्रोग्राम सां ॻंढियूं। हाणे उन सियासी प्रोग्राम जो थुले लेखे मतिलबु इहो हुजे त हीउ रियासती निज़ाम जेको बदतरीन मर्कज़ियत ते ॿधल आहे, जंहिंमें मर्कज़ ते हिकिड़ो सूबो पंजाब ग़ालिब आहे, असां महकूम आहियूं, इनखे तब्दील कयो वञे। हाणे उहा तब्दीली कीअं हुजे, उनजी कहिड़ी शिकिल हुजे, कीअं थी सघे थो, इन ते वधीक ॻाल्हियूं थी सघंदियूं ऐं थींदियूं। पाण बि उन ते ॻाल्हाईंदासीं। ऐं मां तव्हां नौजवाननि खे चवंदुसि त तव्हां इहा माज़ी क़रीबी तारीख़ बि पढ़ो त ईंदड़ वक़्त जे लाइ तव्हां उन्हनि जे मसइलनि खे सम्झी सघंदव। ऐं गॾोगॾु मां सिंध जे दानिशवरनि ऐं लेखकनि खे बि गुज़ारिश कंदुसि जेके रोज़ानो हुकूमत जे तरफ़ां पैदा कयल इशूज़ ते त लिखनि था, सही ॻाल्हि आहे, पर उहे इन ते बि लिखनि त इहो जेको रियासती निज़ाम आहे, इहा जेका रियासती मशीनरी आहे जेका असांजे लाइ हर आए ॾींहुं इहे ज़िंदगी मौत जा मसइला पैदा थी करे, उन जे बारे में बि लिखनि, उन जे तब्दील करण जे बारे में बि लिखनि। ऐं पाण बि ईंदड़ प्रोग्रामनि में यकीनन इन ते ॻाल्हाईंदासीं। ऐं जीअं मूं चयो शुरूअ में त सिंध जो ईंदड़ नसुल जेको आहे, हींअर जो जेको नौजवान नसुल आहे, उन जे हथ में सिंध जो मुस्तक़बिल आहे ऐं उन जे लाइ ज़रूरी आहे त उहो माज़ीअ खे ॻंढे। छाकाणि त जॾहिं असां माज़ीअ खे सम्झंदासीं त पोइ उनखे हाल जे ज़रिए असां मुस्तक़बिल सां ॻंढे सघंदासीं। माज़ीअ जी असांखे ख़बर न हूंदी, असांजी जिदोजहद ईअं वाचूड़े वांगुरु हूंदी, उथंदी ऐं हली वेंदी ऐं असां पंहिंजे मुस्तक़बिल जे मक़सद खे हासिलु करे न सघंदासीं। तव्हांजी महिरबानी।